पारू पाताल में भौर भरे इन्हीं सजी गाली राज़िक आंगी रास ते इश्क के शाबाश जय मोहब्बती मेरी तू हुस्न हुजी मां इश्क हो जा तू सोन हुजी मां वर्क हो जा हर वक्त आई सोच रही तू समझ हुजी मां गर्क हो जा। वाह। गुलाम रसूल गर्क साहब जे फन फिक्र समाजी शऊर जो घनर के किरदार ते कुछ ॻाल्हाईंदासीं। काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे ऐं तमामु सुठो ॻाल्हायो आहे। सिंध जे तकनीकी तारीख़ में कुझु नाला अहिड़ा आहिनि जेके उहे पंहिंजे कम करे हलिया न आहिनि वेंदा पर पंहिंजे दौर जे फ़िक्र फन ऐं समाजी सुजाॻीअ जो नओं रस्तो मुक़ररु करे वेंदा आहिनि। गुलाम रसूल गर्क अहिड़ी शख़्सियत आहे, हिकु फनकार, हिकु शाइर, हिकु कार्टूनिस्ट, हिकु स्टेज डिज़ाइनर, हिकु अदबी मुंतज़िम ऐं समाजी शऊर जो अहिड़ा पंहिंजे अध सदीअ खां वधीक सफ़र में इन शख़्स न सिर्फ़ पंहिंजो नालो रोशन कयो पर सिंधी अदब ऐं फ़नून लतीफ़ा जे दायरे में हिकु अहम हवालो बणिजी वियो आहे। पाण केतिरा ई दफ़ा सिंधी अदबी संगत सिंध शाख कोटरीअ जा सेक्रेटरी काउंसलर ज़िले राब्ता सेक्रेटरी रही चुका आहिनि ऐं मर्कज़ी इलेक्शन में संदन अहम किरदारु रहियो आहे ऐं सदाई आकारी किरदारु अदा करे मर्कज़ी इलेक्शन खे चार चंड लॻाईंदा रहिया आहिनि। इब्तिदाई सफ़र ऐं फिक्री तश्कील में गर्क साहब जो तकनीकी ज़िंदगी जी शुरूआत 14 वरनि जे उमिरि में जुल्फ़कार अली भुॻे जे पोर्ट्रेट ठाहिण सां थिए थी। इहो पोर्ट्रेट सां गॾु इहो शौक़ु पुख़्ते शऊरी फिक्र में बदिलिजी वियो ऐं फन संदसि लाइ जो तफ़रीह न पर हिकु ज़िमेदारी बणिजी वियो। गर्क साहब जो मुशाहिदो गहरो हसास ऐं तेज़ आहे। हू समाज खे ॾिसे नथो, हू हुनखे महसूस करे थो, परखे थो ऐं पोइ फन जी मुख़्तलिफ़ सूरतुनि में हुनखे पेश करे थो। इहो ई सबबु आहे जो संदसि कम में जमालियात सां गॾु समाजी सचाई जो वाज़े नक्श मिले थो। हिकु शाइर तौरु गर्क साहब पंहिंजे धरती, पंहिंजे ॿोली, पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे वक़्त जो आवाज़ आहे। संदसि शाइरीअ में जेके निमाया खूबियूं आहिनि उन्हनि में ॿाहिर वतन जी पुख़्तगी, तशबीह ऐं इश्तिहारनि जी नफ़ासत, फिक्र ऐं अहसास जी गॾियल रवानी, ज़ाती तजुर्बे ऐं इज्तिमाई शऊर जो संगम नज़र अचे। गर्क जे शहर में हिकु अहिड़ो लहजो आहे जंहिंमें मोहबत बि आहे, मज़ाहिमत बि आहे, सच जी बेबाकी ऐं रोशनी बि आहे। इन जो हिकु मशहूरु शेर संदसि फिक्री परवाज़ जो ऐलान करे थो, असांखे त काई सरासर न सम्झो, असांखे त काई सरासर न सम्झो, सितारा चोर खां बि कासिर न सम्झो, उका बि तिखी थिए त परवाज़ आहे, उॾामी सघूं था बिना पर न सम्झो। अहिड़ी शाइरी ॿुधाए थी त गर्क दर्दनि खे सुजाॻीअ में मायूसियुनि खे उम्मीद में बदिलाइण जी सलाहियत रखे थो। हिकु मुसविर तौरु गर्क साहब जी मुसविरी रंगनि जी आम दुनिया न आहे या समाज जे नक्श, अंदरूनी कैफ़ियतूं, इंसानी दर्द, वक़्त जे चोटुनि ऐं अलामती माना जो वसी मंज़रनामो पेश करे थी। संदसि फनी मिज़ाज में बारीक मुशाहिदो, अलामती इज़हार, रंगनि जी नफ़सियाती क़ुवत, मौज़ूआती जुरत मौजूदु आहे। हर तस्वीर ॾिसंदड़ खे बिना लफ़्ज़ जे हिकु मुकमिल कहाणी ॿुधाए थी। संदसि कैनवास ते रंग रुगो रखियल न आहिनि हूंदा, उहे ॻाल्हाईंदा, सुवाल कंदा ऐं कॾहिं कॾहिं भरपूर एहतिजाज कंदा नज़र अचनि था। हिकु कार्टून तौरु तस्वीरुनि में सां गॾु आवाज़ समाए थो। गर्क साहब जा कार्टून सिंध में सियासी ऐं समाजी सुजाॻीअ जो हिकु ज़िंदह हवालो आहे। बज़ाहिर सादी तस्वीर में वॾो सॾु पेश करण जी कमाल दस्तरस रखे थो। संदसि कार्टूननि में समाजी तंज़ ऐं फिक्री जुआ, सियासी तज़ादनि जो बेखौफ़ इज़हार, समाजी बेहसियत ऐं तंज़, इंसानी रवैयनि जी चीरफार ऐं जदीद दौर जे पेचीदगियुनि जो तजियो करे थो। जंहिंमां साफ़ नज़र अचे थो त हू कार्टून खे तिखो ऐं तासराइतो आवाज़ बणाए बेज़ारीअ भरियल सच खे तस्वीर जे सूरत में पेश करे थो। हिकु स्टेज डिज़ाइनर तौरु रोशनी, फिज़ा ऐं मंज़र जो तमीरकार आहे। स्टेज ड्रामनि में गर्क साहब हिकु अलॻि सुञाणप रखे थो। हीउ स्टेज गिरगो, पर्दनि ऐं पस मंज़र जो कमिरो नथो सम्झे पर हिकु ज़िंदह फ़ज़ा या माहौल जोड़े थो जेको प्रोग्रामनि, ड्रामनि ऐं सक़ाफ़ती तकलीफ़ुनि खे रूह बख़्शींदो आहे। हिकु डिज़ाइनर तौरु सक़ाफ़ती अलामतुनि जे नफ़ीस पेशकश, घटि वसीलनि में बि आला जमालियात, रंग, रोशनी ऐं फ़ज़ा जो तख़लीक़ी मेल मौज़ू मुताबिक़ मंज़रनामो ठाहे वञे थो। इन जा केतिरा ई सेट स्टेज डिज़ाइन पंहिंजे ज़ात में तख़लीक़ जे तारीख़ में नायाब बाब बणिजी चुका आहिनि। हिकु ड्रामा निगार ऐं अदबी मुंतज़िम तौरु गर्क साहब जे अदबी ऐं ड्रामाई कम में समाजी तज़ादनि, इंसानी नफ़सियात,
ज़ुल्म जे ख़िलाफ़ बेबाक आवाज़ साफ़ नज़र अचे। पाण ड्रामाई फ़िक्र किरदारनि में समाजी गहराई जज़्बात जी सची तर्जुमानी मुआशरती सचाई जे बेनकाब पेशकश कंदा रहिया आहिनि। उन खां सवाइ ग़रक़ साहब अदबी संगत जे मुनज़्ज़म करण नवनि लेखकनि खे तरबियत ऐं अदबी प्रोग्रामनि में कामयाबु सरफ़रोशीअ में अहम किरदारु अदा कंदो रहियो आहे। समाजी ख़िदमतगार तौर फन खां अलॻि अॻु इंसानियत ग़रक़ साहब फन सां गॾु समाज जो ख़िदमतगार आहे। इन लाइ ख़िदमत जो जज़्बो न पर फ़र्ज़ आहे। ख़िदमत जे अहम पहलुअनि में ज़रूरतमंद अदीबनि जी सहायता, इलाज मुआवज़ो, सिहत जे मसइलनि ते तवजा, बेफ़ौज अदीबनि जी रहनुमाई, सार संभाल, तीमारदारी या बहिराननि में फौरी मदद करण बि शामिल आहे। हू सदाईं इहा सोच रखे थो जेकॾहिं मां न कंदुसि त केरु कंदो। ही जुमिला हिन जी शख़्सियत जो सभ खां निमाया तारुफ़ आहिनि। ग़रक़ साहब जे तख़लीक़ जो बुनियाद कुझु अहम फ़िक्री थंभनि ते बीठल आहे। गहरो मुशाहिदो, वक़्त, तारीख़ ऐं समाज जी ॼाण, इंसानी नफ़्सियात जी सम्झ, ॿोलीअ ते कुदरत, अलामती ऐं बसरी तख़लीक़ जी महारत ऐं नओं फ़िक्र उन जी जुरत, इहे ई सभु सबब आहिनि जो संदसि हर कम में फ़िक्र, फन, ज़िमेवारी गॾियल सूरत में नज़र अचनि था। हिक दौर जे शाहिद तौर ही शख़्स पंहिंजे क़ौमी नस्ल जो मामार आहे। ग़ुलाम रसूल ग़र्क़ सिंध जे उन्हनि शख़्सियतुनि मां आहे जेके पंहिंजे फन सां न रुॻो पाण खे न पर पंहिंजे दौर खे बि नोर ॾींदा आहिनि। हू शाइर बि आहे, मुसविर बि, कार्टूनिस्ट बि, डिज़ाइनर बि, समाजी ख़िदमतगुज़ार। संदसि ज़िंदगी, तख़लीक़, मेहनत, सचाई ऐं इंसानी ख़िदमत जो जुड़ियल सरमायो आहे। हिक जुमिले में चइजे त ग़रक़ रुॻो फ़नकार न पर हिकिड़ी फ़िक्री विरसो, हिकु समाजी दर्सगाह ऐं हिकु तख़लीक़ी काइनात आहे। महिरबानी। वाह 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 वाह।